दिमाग़ खे ज़िंदा रखण लाइ कुझु अहम ॻाल्हियूं जेकी सभिनी पकनि पौधनि लाइ लाज़िम आहिनि। तंहिंमें पहिरियों कमु आहे दिमाग़ खे घणी ऑक्सीजन पहुचाइणु, जंहिंजो तरीक़ो आहे वॉक यानी पंधु। आम तरीक़े वारो पंधु न, पर तेज़ पंधु। तेज़ डुकणो न आहे, मतिलबु तेज़ हलणो आहे, तेज़ असांखे क़दम खणणा आहिनि। रोज़ानो कुझु वक़्तु कढो जंहिंमें तेज़ चहलकदमी कयो। ॿी सिहतमंदाना सरगर्मी आहे समाजी राब्तो। ख़ासि तौर ते वॾी उमिरि वारा फ़र्द दोस्तनि जी महफ़िल ॼमाइनि। भली हिकु ई दोस्त हुजे पर शानाइतो ऐं सुलझल हुजे, हौसलो ॼाणींदड़ हुजे, पुरखलूस हुजे, सुठी महफ़िल, सुठा दोस्त। टी ख़ासि ॻाल्हि दिमाग़ खे तर रखण जी आहे त सिखण ऐं सेखारण जो अमल सॼी हयाती जारी रखो। तव्हांजो दिमाग़ कमु कंदो रहंदो। इल्म जी हिकमत जी ॻाल्हि किथां बि मिले त क़बूलु कयो। तव्हां बि पंहिंजो कमु इल्मु, मुशाहिदो ऐं तजुर्बो वंडींदा रहो। किताब पढ़ो, सैरो तफ़रीह जा प्रोग्राम ॾिसो, साइंस, डिस्कवरी ऐं हिस्ट्री चैनल ॾिसो। पाण बि ॿारनि वारी विंदुर कयो। सुठो प्रोग्राम ॿारनि खे सम्झायो। मायूस माण्हुनि जी महफ़िल खां ऐं तकरारी मौज़ुनि खां पासो करियो। छाकाणि जो जेकॾहिं तव्हां इन्हनि माण्हुनि खां परे रहंदो त तव्हां पंहिंजो पाण खे सिहतमंद ऐं तंदुरुस्त रखी सघंदो।